सारंग केॾां थो वञी? मां भूरे जी मुलाक़ात लाइ पियो वञां। अच्छा, संदसि मुलाक़ात बि करे अचां ऐं सम्झाए बि अचांसि त पुलिस जे दड़के दाबे में अची ज़मीन जा कागज़ न ॾेई विझे। हाँ सारंग, इहा ॻाल्हि खेसि ज़रूर सम्झाइजांइ त ॿन्नी मोई माराए नाहे ॼणी। मां हलां थो, पर तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। आऊं न कॾहिं कूड़ो थींदुसि, सा सदाईं सच ते ॾींदुसि, कूड़ चवां त पत विञायां, सा सदाईं सच ते ॾींदुसि। सारंग तूं? हा मां तो इहो ॿुधाइण आयुसि त सलू ॻोठ में मोटी आयो आहे। मता तोसां का गड़बड़ करे? सारंग, पहिरीं ॻाल्हि त हो हिते ईंदो कोन। उन ॾींहुं मां जेका रमू सां हालत कई हुई उहा ज़रूर ॿुधी हूंदई। उहे त नक वढिया आहिनि, हुननि ते कहिड़ो एतबार? तूं फिकर न कर सारंग, तूं भली हल कर। जेकॾहिं आयो बि त मां पाण मूं ॾेई वठंदसि। ठीकु आहे, पर वरी बि अगरि को मसलो थिए त मूंखे ज़रूर ॿुधाइजांइ। मां हलां थो, तूं भले ॿारनि खे पढ़ाए। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।